रोड खाते दादूअ जी नाअहली जोई तालके जा रोड खंडर बणिजी विया। सफ़र करण मौत खे दावत ॾियण जे बराबर। दुनिया ग्लोबल विलेज बणिजी वई, पर काछे वासियुनि लाइ धूड़ ऐं मिटीअ वारनि कचनि रस्तनि ते सफ़र करण मुक़दर बणिजी वियो। किरोड़े रुपया चट कया विया। रोड खाते दादूअ जे इंजीनियर बदर अब्बासी, एसडीओ रोड मौलाबख्श मस्तोई करप्शन जी बाज़ार गरम करे छॾी। जोई ऐं काछे जे मुख़्तलिफ़ रोडनि जी मरम्मत जा आयल किरोड़े रुपयनि वारी रक़म हड़प करे रोडनि ते वरियनि खां पत्थर बि न रखियो। डरकबाला हाजी खान समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रोडनि जी मरम्मत जा किरोड़े रुपया रोड खाते जी मिली भगत सां हड़प कया विया। डरकबाला वाया हाजी खान रोड हादसनि जे रूट में तब्दील। रोड में विख विख ते वॾा खॾा ऐं जाका पइजी वञण करे ट्रांसपोर्टर ॾचे में। लखें रुपयनि जी क़ीमती गाॾियुनि जूं इंजणूं ऐं टायर तबाह। हाजी खान ऐं डरकबाला रोडनि ते हलंदड़ बसनि, वेननि ऐं जीपनि जे मालिकनि जा मथे ते हथ अची विया। रोड जी बदतर हालतनि करे गाॾियुनि जे ख़राब थियण सबबि गाॾियुनि ते रोज़ानो हज़ारे रुपया ठाराइण ते ख़र्च करण लॻा। हाजी खान डरकबाला रोड जी हालत ख़राब हुअण सबबि इमरजेंसीअ में इलाज लाइ वेंदड़ मरीज़ रस्ते में ई दम ॾेयो छॾीनि। रोड में खॾा खोबा हुअण करे क्रॉसिंग दौरान हादसा पिणु रोज़मर्रा जो मामूल बणिजी विया, जंहिंमें केतिरियूं ई क़ीमती इंसानी जानियूं रोज़ानो मौत जो वर चढ़ण लॻियूं। जॾहिं त डरकबाला हाजी खान रोड ते मुक़रर बेलदार पिणु घर वेठे पगारूं खणण में मसरूफ़। रोड ठही 20 साल गुज़री विया। 20 सालनि में रोडनि ते खॾनि जाकनि खे पूरण लाइ को सरकारी बेलदार नज़र न आयो। रोड खाते दादूअ जा अमलदार कागज़ी कार्रवाइनि में जोईअ खां डरकबाला हाजी खान रोड खे मुकमल ॾेखारे किरोड़े रुपयनि जा बिल कढराए पंहिंजा पेट भरे छॾिया। हितां जे सियासी समाजी अॻवाननि समेत आम शहरियुनि, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस हाई कोर्ट, नेब चेयरमैन ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त डरकबाला समेत काछे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रोडनि जी मरम्मत जा किरोड़े रुपया करप्शन कंदड़ ठेकेदारनि ऐं रोड खाते अमलदारनि जी करप्शन जी जांच कराए अवाम खे सफ़री सहूलियतनि खां आरास्ता करे हादसनि खां बचायो वञे। मोहम्मद इस्माइल लांघा, तोंग न्यूज़, डरकबाला, दादू।